कुरान छॾण में काफ़र ऐं मुस्लमान हिकु जहिड़ो थो थिए। ख़बरदार मुस्लमान होशियारी कजांइ मता परेशान थिए ऐं पोइ इन क़ुरान खे न छॾजांइ, बुख जे भउ खां न छॾजांइ, छो त इन अल्लाह हुव रज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, रिज़्क़ अल्लाह वटि अथई, दुनिया वारनि वटि न आहे। दुनिया वारनि वटि उते बुख था मरनि। दुनिया में जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुसु काफ़रनि जो यूरोप ऐं इंग्लैंड अमेरिका में होटल ते चांहि पीअंदा आहिनि त ज़ाल पंहिंजा पैसा भरींदी आहे ऐं मुड़ुसु पंहिंजा पैसा भरींदो आहे। तो वटि अहिड़ी बुख आहे, हिते ग़रीब दोस्त मिलंदियूं न झंग जो, तॾहिं बि तुंहिंजे 5 दोस्तनि खे चांहि पीआरे पोइ कढंदो। ए बुख काफ़रनि में आहे, तूं असां मुस्लमान बुखिया। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खंदक पिया खोटनि, बुख एतिरी लॻी हुई जो सहाबा ऐं पाण करीमन पेट सां पत्थर ॿधा हा। हज़रत अबू तलहे अंसारी बीबी उमे सुलैम खे चयो त उमे सुलैम कुझु अथई त नबी संजन ने मोकिलियऊं। जवन जूं 4 अलाए 5 कुल हेतिरियूं मानड़ियूं टिकड़ियूं नंढड़ियूं पचाए ऐं हज़रत अनस खे ॾिनऊं, बगल में विझी खणी आयो। चई सही मानी आहे, हज़रत अबू तलहे ॾिनी आहे। फरमाई त हल त असां अचूं था। 80 ॼणनि खे वठी सिधो उन मानी जे लाइ हज़रत अबू तलहे जे घर वञी पहुता। अनस डुकंदो वञी पहुतो, चई नबी संजन सॼी संगत वरिती अचनि था। हज़रत अबू तलहे चयोसीं अलाह ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे, असांजो जेको हाल पिरियन हाल सभु कढी हाज़िर कंदासीं, पोइ पाण ॼाणे मालिक आहिनि। हुज़ूर संजन आया, ॾिठूं त परेशान त थींदा न। अब 80 महिमान अचे, मानी कुल हिक जी हुजे, 79 काॾे वञनि। पोइ फरमाई त बीबी उम्मे सुलैम चयोसीं अबू तलहा इंतज़ार न कर, अलाह जो रसूल ॼाणे, उन जो कमु ॼाणे। असांजो जेको हाल आहे सभु कढी, पाण खणी गिरह बि नथा खाऊं न, सभु साईं खे ॾींदासीं। हुज़ूर संजन फरमायो त छा आहे खणी अचो। चईसि हे मानड़ी आहे। फरमाई त हिते रखोसि। पाण करीमन दस्तरखानो विछाए उनखे भोरियो। फरमाई त ॿियो कुझु अथव? चईसि खली आहे, बकरीअ जी खल हूंदी आहे नंढड़ी, हिन में गिहु विझंदा हा अॻे बा, गिहु पियल इन में आहे। पोइ गिहु छा हो, निपुड़ियो जो त 2-3 टेपा कुल वया, उनखे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलियो, का थोरी खजूर का मिठाण बि हुन में मिलायूं, ॼण कुटी ठही पई। हाणे इहा घणनि माण्हुनि जी हूंदी आहे बा, हेतिरी बमानियूं हिकिड़ो माण्हू मुश्किल सां खाए। हीअं थालड़े में रखी फरमायूं त 10 ॼणनि खे सॾु कयो। अचे 10 ॼणा वेठा, पाण बि न चखियूं। अल्लाह अकबर, 2 पत्थर पेट सां ॿधल हा, पर गिरह न खाधऊं। फरमायो त 10 ॼणनि खे विहारियो, खाई निकिरी विया। फरमायो त ॿियनि खे आणियो, खाई निकिरी विया। 8 टोला खाई विया, पाण करीमन खाधो, बचाए थाल अबू तलहे जे घर ॾेई आया। हाणे ॿुधाए त बुख खां टिजंदे, अज़म कर त इंशाअल्लाह बुख खां न टिजबो। जे बुख जो इलाज थई त हे क़ुरान थई। मां कसम खणी थो ॿुधायां, ज़ोर बुख हुजई, तूं ईमान सां क़ुरान पढ़जे, बुख न लही त मूंखे गोली हणजांइ। ख़ुदा जा बाना बुख ऐं मुस्लमान खे। हज़रत संजन हिकिड़ो मिसाल ॾींदा हा, मां ॿुधाइण मुनासिब थो सम्झां, छो त हीअ जलसो ख़ासि तौर ते क़ुरान शरीफ़ जे तफ़सीर जे इत्माम जो बि आहे। फरमायूं त मुस्लमान क़ुरान छो नथो पढ़े ऐं पंहिंजे ॿार खे छो नथो पढ़ाए? हिन जे करे जो मुला कंदो मांसि त छा कंदो? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि, हिकिड़ो बि मौलवी पंध आयो आहे? भला जेके ऑफिसर आहिनि सभिनी वटि गाॾियूं आहिनि न? ॿुधंदा आहिनि हेॾो होॾो ठिया खाईंदा, कुझु बि कोन। मास्तरनि वटि गाॾियूं आहिनि, डॉक्टरनि वटि गाॾियूं आहिनि, वधि में वधि मोटर साइकिल हूंदसि, वॾी ॻाल्हि थी वई। ऐं असांजे जहिड़े तेड़े ओ असली निकुन खाधे मौलवीअ खे ॾिसंदो तॾहिं चङी भली 10-12 लख जी गाॾी हूंदसि। ख़ुदा जा बाना छो थो ॾिजे तूं रिज़्क़ खां? इन अल्लाह हुव रज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अल्लाह भंगीअ खे ॾे, अल्लाह ताला चोर खे ॾे, अल्लाह धाड़ेल खे ॾे, बाक़ी क़ुरान पढ़ंदड़ खे न ॾे। मुस्लमान हैफ़ा थो थिए, अहिड़ी सोच कढी छॾिजे हिन मां। हे ईमान रखो त वधि में वधि अल्लाह क़ुरान पढ़ण वारे खे ॾींदो। हज़रत संजन फरमायो, पुराणे ज़माने में तव्हांखे हिन नंढनि खे यादि न हूंदो, वॾनि खे यादि हूंदो त पुराणे ज़माने में हे नालियूं सिस्टम न हूंदो हो, त घरनि में माण्हू काकूस ठाहींदा हुआ। पोइ उन्हनि में गंद अंदर ई पियो हूंदो हो। पोइ भंगी ईंदो हो टीन खणी कुल्हे ते, पोइ अचे उहो गंद मेड़े टीन में भरे ऐं खणी हले वेंदो हो ॿाहिरि। इहे गंद जा टीन घरनि मां, नालियूं न हूंदियूं न बा, पोइ धोई पोइ साफ़ कंदा हुआ, पोइ इन में ई वरी टीन कुल्हे ते खणी वेंदो। फरमायो त भंगी जेको गुंह जो टीन थो कुल्हे ते खणे, जॾहिं मंझंदि जो उहो घर वेंदो त यकीन हूंदुसि त मां गुंह जे टीन जो पोरियो थो कयां ऐं मुंहिंजी भंगियाणी मुंहिंजे लाइ मानी रखी वेठी हूंदसि न मानीअ बा। पोरियो जो हे करे थो, घर वेंदो, कॾहिं बि न चवंदो त मुंहिंजी मानी कोन्हे, पिनंदो, पाण पोरियो करे घर वञी पंहिंजे भंगियाणी सां मानी खाईंदो। फरमाई त मुस्लमान क़ुरान थो पढ़े, उनखे इन भंगीअ जे टीन जेतिरो बि एतमाद कोन्हे जो मां क़ुरान थो पढ़ां, अल्लाह मूंखे रिज़्क़ ॾींदो। मुस्लमान तंहिंजे करे ईअं न कजांइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइनि, हदीस कुदसी आहे, अल्लाह तो फरमाए त मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसालती ओती अफ़ज़ल मा ओती साइलिन। जेको मुंहिंजे क़ुरान सां लॻी वियो, क़ुरान में मशगूल थी वियो, माखो रोटी बि नथो घुरे, माखो लटो कपिड़ो बि नथो घुरे, सॼो ॾींहुं क़ुरान सां। जीअं तालिबड़ा मदरसनि में लॻा वेठा हूंदा आहिनि, अब इहे दुआ न घुरंदा अथव तालिब, रब मानी ॾे, रब चांहि ॾे, रब ॿोड़ो ॾे, रब कपिड़ो ॾे, न घुरंदा अथव, वेठा क़ुरान पढ़ंदा आहिनि। अल्लाह तो फरमाए त सिज पोइ उभारींदो आहियां, अॻ में मां इन्हनि खे ॾींदो आहियां। तंहिंजे करे अज़म करे छॾियो त इंशाअल्लाह बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। अज़म करे छॾियो त अल्लाह सुब्हानहु व तआला सां इंशाअल्लाह वफ़ादार थींदासीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदासीं। अल्लाह जे रसूल जे मां अर्ज़ु कयां, हींअर काफ़रनि जी नामूसे रिसालत ते
यलगार शुरू कई आहे मुसलमानो तव्हांखे मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि मुंहिंजा उहे भाइर काविड़जनि बि न दिलि में बि न कनि बल्कि मां हिकिड़ो जीअं अल मोमिन मिरअतुल लिल मोमिन फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन मोमिन जे लाइ आईनो आहे यार आईनो ॾेखारिबो आहे जेकॾहिं मूंखे का शइ हिते लॻल हूंदी आईने में ॾिसंदुमि त आहे न त यार अलाए छा कारां लॻल आहे हीअं करे खणी साफ़ कंदोमांसि त मोमिन मोमिन जो आईनो आहे जाथे हिन दुनिया में फसाद ऐं विगोड़ ऐं रिसालत जे मथां आंगुरियूं थियूं खजनि तूं असां जेकॾहिं इन वक़्त में नबी सोने जी सुन्नत कूड़ायूं था त वॾा जवाबदार आहियूं वॾा ऐबदार आहियूं अज़म करे छॾ त अॼु खां वठी इंशाअल्लाह ॾाढी न कूड़ाईंदुसि अल्लाह सुभानो ताला असांखे नबी सोने जे सुन्नत जीआरण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो ऐं इन ज़रिए चवंदासीं त ओ मुंहिंजा हबीब असां वटि हे हाल आहे असां इहा मोहबत खणी तो जारो पेश था थियूं पोइ मथां इहा हिकिड़ी तुंहिंजे लाइ इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं नजात जो ज़रियो बणिजी वञे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उम्मत में फसाद थींदो पोइ जेको मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत जीआरींदो अल्लाह हुनखे 100 शहीद जो अजर ॾींदो अज़म कयो त इंशाअल्लाह नबी सोने जूं हर सुन्नतूं जीआरींदासीं इंशाअल्लाह असां जेके बि बिदात ऐं ख़राफ़ात ऐं गंदगियूं आहिनि सभिनीनि खे छॾे बि ॾींदासीं जिन जिन शयुनि जो अल्लाह अल्लाह जे रसूल हुकुम कयो आहे उन्हनि खे मज़बूत झलींदासीं जिन खां अल्लाह अल्लाह जे रसूल मनो कई आहे उहे सभु असां छॾे ॾींदासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह जिन नौजवाननि कुरा रब सुभानो ताला इन जे बरकत सां असांजे मुल्क तो हीअ जेका नुहूसत आहे मनूसनि जी इहा लाहींदो रब सुभानो ताला असांखे सभिनीनि खे क़ुरान जो तालिबुल इल्म बणाईंदो अल्लाह सुभानो ताला असांखे हक़ सच जी वाट वठाईंदो हिननि जे इन दीन ऐं तालीम खे रब सुभानो ताला अञा घणो मज़बूत कंदो आख़िर दावा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बदवी पोइ उहे जॾहिं इस्लाम आणींदा हुआ को 2 4 5 को पीउ पुट हुजनि 2 टे सौटाण हुजनि की 2 टे घर हुजनि त पोइ उहे वरी इस्लाम आणे पोइ चवंदा साईं असां 5 मेंबर साईं मुस्लमान थिया आहियूं साईं असां 10 ॼणा मुस्लमान थिया आहियूं ॼणो अचे चवंदा साईं असां तव्हांजी फौज में इज़ाफ़ो करे छॾियोसीं वरी केतिरा चवंदा साईं असां एतिरी महिरबानी कईसीं तव्हां सां अल्लाहु अकबर अल्लाह ताला खे एतिरी ॻाल्हि बि न वणी नबी सोने खे जॾहिं को ईअं थो चवे साईं मां इस्लाम आणे थो त एहसान कयो अल्लाह खे नथी वणे पोइ हे जेके बकवास कंदा था वतन छा था सम्झो त इहा अल्लाह खे वणंदी मां मुसलमाननि खे हिकिड़ी तंबीह कंदुमि हिते बीठल सभिनी दोस्तनि खे इन्हनि जे वास्ते सां बाक़ी पंहिंजे मुल्की माण्हुनि ते तंबीह कंदुमि त अॼुकल्ह जो जेको हे गंदो निज़ाम आहे जेको ख़त्मे नबूअत ऐं नामूस रिसालत जे ख़िलाफ़ बकवास थो करे जेकॾहिं को बि इन जो मेंबर आहे त इन खां तौबह करे छो त अल्लाह सुभानो ताला जॾहिं हेतिरी ॻाल्हि बि नबीअ जे लाइ बर्दाश्त नथो करे त जेके नामूस रिसालत जी दुश्मन हुकूमत जा मेंबर था बणजनि उन्हनि खे तौबह करणु घुरिजे मतां ओच ते अल्लाह ताला जो अज़ाब अचे ऐं पोइ वतक़ू फितनत अल्लाह तुसीबन अल्लज़ीना ज़लमू मिनकुम ख़ासा